जो को अमलदार कोन हो यार हे वज़ीर आहिनि। अरे अॻे वज़ीर हूंदा बेनज़ीर साहब जे दौर में मुझो भाउ खुद वज़ीर हो हाजी साहब खुदा जो कसम आहे ईअं ऑफिसर थुकूं खाईंदा हुआ ये चीफ ये एसी हे वज़ीर आहिनि। वज़ीर जे पोयों को अमलदार कोन्हे। इम्कानी असां कल्ह जेके अफ़वाह ॿुधा त खेरपुर नाथन शाह खे इम्कानी कट पियो अचे उन जे बारे में तव्हां छा पिया चओ? न को बि कट न ईंदो जेसि ताईं असां जहिड़ा आहियूं असां जहिड़ो आहियूं तेसि ताईं केन शाह खे को कट न ईंदो न को कट ईंदो। जेको अॻियो वक़्तु आहे खाई विया हाणे कट न ईंदो। साईं सीता रोड में जेके रिलीफ कैंपूं लॻल आहिनि जेके बरसाति मुतासिर ते वेठा आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां साबिक़ा चेयरमैन जी हैसियत में तव्हां कुझु कयो आहे या बरसाति जा पाणी? मां हींअर बि मुंहिंजी मानी वई आहे हलो त मां ॾेखारियांव टियों ॾींहुं मीटिंग ई DC वटि जेका मां मुख़्तियारकार केन शाह खे छंड पटी आहे उहो मुंहिंजो रिकॉर्ड शायदि आहे। मुख़्तियारकार वटि न को रिकॉर्ड आहे। अरे बाबा कहिड़ी कैंप में घणा माण्हू था रहनि उहा बि का ख़बर ॼाण कान्हेसि। केतिरी मानी ॾिनी अथई उहा बि का ख़बर कान्हेसि। मां इहो थो अर्ज़ु कयां त माण्हुनि सां ॾाढी बुरी हालत आहे। हे मुंहिंजे रब जे तरफ़ों आहे। असां माण्हुनि खे घुरिजे त दुआऊं घुरनि क़ुर शरीफ़ खणनि निमाज़ूं पढ़नि। हे ख़ुदा जी हिकिड़ी वॾी आफ़त आहे। हे ख़ुदा जी आफ़त आहे जेके असांजे एमालनि जी आहे। कुझु बि कोन्हे मुंहिंजा साईं। मां उन तव्हां सां मुतफ़िक़ आहियां। करोड़ खां मथे DC खे पैसा मिलिया आहिनि। DC खिली खणी थो बसि करे। DC ॾे अलाए कंहिंखे थो। मां वज़ीर आला खे ख़ासि करे हीअ मुंहिंजी पॉइंट वीडियो वारा चैनलनि वारा यादि रखनि। मां वज़ीर आला खे अपील थो कयां तव्हां छो न आयो असांजे दादू ज़िलो। पंजूं झांगारा जूं 4 तव्हांखे कैंपूं यादि आहिनि टेंट यादि आहिनि छो जो तव्हांजा वोटर आहिनि। हे तव्हांजा वोटर न आहिनि। हे पीपुल्स पार्टी जा वोटर न आहिनि। तव्हां एज़ ए CM छो न आया दादू ज़िले में? अचो था त ॿाहिरि दौरा कयूं। तव्हां घुरायो असां जहिड़नि मुजाहिदनि खे पुछो असां खां सच हिते मां ई तव्हांखे ॿुधाईंदुसि ॿियो कोई कोन ॿुधाईंदो आहे। साईं मुराद अली शाह साहिबु तव्हांजो वालिद साहिबु छा अज़ीम हो। तव्हां बि अज़ीम थी ॾेखारियो मायोला कयो। बाक़ी हेलीकॉप्टर में 3 वज़ीर साण कयूं फड़ 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 इहो तव्हांजा दौरा आहिनि। इहे तव्हां माण्हुनि वटि पहुचो था।